शमशू केड़ा ॿाहिरि वञण जो इरादो आहे छा? हाँ यार, यो सरदार बिजार खान मथो ही खाई वियो सुबुह खां। चए तो जल्दी उतां ते पहुच, जरूरी कम है। शमशू इहा त तोखे ख़बर आहे न, सरदार बिजार खान अंदरी तौर तुंहिंजो दुश्मन आहे, पोइ बि संदसि तूं त पासो ई नथो छॾी। जानू जॾहिं हू मुंहिंजे लाइ अंदर मां मुखालफ़त करे पियो त मां वरी कहिड़ो हुनजो सजण आहियां। मिड़ई ज़मानेदारी खां कम वठां पियो, सोना बेबी कम वठां पियो। मुनाफ़िकी जा तालुकात हमेशह ई नुक़सान ॾींदा आहिनि। खबरदम इहो सरदार बिजार खां मूंखे फासाइण लाइ हर वक़्तु को न का प्लानिंग कंदो रहंदो आहे। तोखे त ख़बर आहे सोना बेबी, मां त तमामु घणो मोहताज रहण जी कोशिशि कंदो आहियां, त बसि सम्झी सघीं थी। हींअर बि ख़बरदारी जो मुज़ाहिरो कजां ऐं अचण वञण जो ख़्यालु रखजां। तुंहिंजी थोरी बि गफ़लत ऐं लापरवाही किथे असां ॿिन्हिनि खे माराए न विझे। सोची छा थो, इहो मां नथी चवां, इहो सियाणनि जो सच आहे चयल। जेको वधीक चालाक हूंदो आहे न, ॾुखियो उहो ई फासंदो आहे। सोना बेबी मां ॿियो कुझु सोचे रहियो हो। ॿियो कुझु छा? आख़िर इहो सरदार बिजार खान मूंखां फौरी तौर कहिड़ो कमु वठणु चाहे थो, जेकॾहिं हुनखे को बि कमु हो मूंसां त सोना बेबी जे तूं कॉल कंदी ईअं ई मूंखे कॉल करे ॿुधाए छॾियो। पर मूंखे लॻे थो त को सीन आहे, चालाकी ज़रूर का न का चालाकी पियो करे। पर तोखे त ख़बर आहे न मां नानू आहियां। पर छो न तूं टेंशन न वठ, मां पीउ आहियां हुनजो। मूंखे ॿुधा त सही त थियो छा आहे, अहिड़े आहे तूं ॿुधा फाट। सोचो आहे न, ज़ीनत खे काके धणी बशे घर छॾियो आहे। हाणे कम ॾिसजा ज़ीनत जा सभु पंहिंजे पीउ खे ॿुधाईंदी। ए अब्बा के असांजी अल्लाह ॿुधी आहे, पिणस पंहिंजी मुठ में आहे। जीअं चवंदासीं तीअं थींदो। ॾिस ॼाए वेठो न, हाणे ॻाल्हि सवली थी वई। अमर सावण फ़क़ीर जो को भरोसो कोन्हे। जेकॾहिं हुनखे तो भड़कायो त तूं चो, जेकॾहिं ज़ीनत भड़कायसि त ज़ीनत जो। हाओ इहा ॻाल्हि तो लखनि जी कई आहे कननि जो कचो, जेको जीअं चवंदुसि तीअं कंदो। पर ॿुध तूं हाणे फासीरो थी लिकी वञ किथे। जेकॾहिं हिते पहुता न ऐं तुंहिंजा त हॾ गुॾ भञी छॾींदा। अमर जी जल मूंखे तूं सिर्फ़ इजाज़त ॾे, न पोड़े खगे सां मां पाण निबिरी सघां थो। हा अरे बस कर, हाणे ॻाल्हाए त थो मारे विझंदो सांस। हो पोड़ो तो खां ॾाढो आ। एॾी आकड़ कयई न पूरो करे छॾींदई। चुप करे वे। पोइ लॻी शर्त? अरे हाणे बस कर। एॾी चरी बि कोन आहियां जो वती शर्तियूं हणण आहियां, जो तुंहिंजो मथो फाड़ायां। हाणे बात करे वे। तोखे त आहे सट ॼण जो शौक़ु आहे। चवी तो रोज़ मूंखे केर पियो कुटरे, वेल में त आऊं पवंदुसि न। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।